वसब्बिहूहु बुकुरतम व असीला। ऐं तव्हां पाकाई बयान करियो इन जी सुबुह ऐं शाम। यानी अवां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पाकाई बयान कयो सुबुह ऐं शाम। सुबुह थे भी तव्हां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पाकाई बयान करियो ऐं अवां जॾहिं शाम कयो भी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पाकाई बयान कयो। हिन आयत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाकाई बयान करण जे तरफ़ मोमिनन खे, ईमान वारन खे, कलमो गो मुसलमानन खे मुतवज्जह कयो वियो आहे। तव्हां जॾहिं निंड मां उथो था पिया, तव्हां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पाकाई बयान कंदे उनखे यादि कयो। अवां निमाज़ पढ़ो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे उन्हनि नेमतुनि जो शुक्र अदा कयो जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त अवां खे ॾिनियूं आहिनि। सुबुह जो अहिड़ो वक़्तु आहे, राति जो अहिड़ो वक़्तु आहे जॾहिं बानो सुबुह जो उथे थो पियो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़िक्र में मशगूल थिए थो पियो। फ़रिश्ता जेके ॾींहं जो उन्हनि जो ड्यूटी लॻे थो पियो, उहे अचनि था पिया, पंहिंजी ड्यूटी संभालनि था। ऐं जेके फ़रिश्ता इन बाने सां गॾु राति जो ड्यूटी ॾिनऊं उन बाने सां गॾु हुया, उहे फ़रिश्ता वापसि वेंदा आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रिश्तनि खां पुछा कंदो आहे, तव्हां मुंहिंजे बाने खे कहिड़ी कैफ़ियत में छॾे आयो? उहे फ़रिश्ता अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बारगाह अक़दस में अर्ज़ कंदा आहिनि त ए अल्लाह, जॾहिं असां सुबुह जो वियासीं त तुंहिंजो बानो तुंहिंजे ज़िक्र ऐं इबादत जे अंदरि मशगूल हो, ऐं असां जॾहिं राति जो वापसि मोटी आयासीं बि असां उनखे इबादत जे हालत में छॾे आया हूं। त केतिरो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे उहो बानो पसंदि हूंदो जेको सुबुह जे वक़्तु बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे इबादत में मशगूल हुजे, राति जो भी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे इबादत जे अंदरि मशगूल हुजे। ही आयात इन तरफ़ मुतवज्जह कराइण चाहिनि था त असांखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़िक्र में, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे यादि में, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाकाई बयान करण में पंहिंजो वक़्तु गुज़ारणु खपे।